नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में 4 साल अॻु तंगवाणी मां खंबी गुम कयल डॉक्टर फतेह मोहम्मद खोसो ऐं कराची में 4 साल अॻु अख्तर कॉलोनी में खंबी गुम कयल कारकुननि जी बाज़ियाबी लाइ अमीर बख्श भुट्टो जे वारसनि तरफ़ां घंटाघर चौक ते 168 कलाक बुख हड़ताल कैंप लगाई वई, जंहिंमें डॉक्टर फतेह मोहम्मद खोसे जे वारसनि अमीर बख्श भुट्टो, उबैदुल्ला ऐं ॿियनि हड़ताली कैंप ते पहुची पंहिंजे प्यारनि जी आज़ादी लाइ नारा लगाया। जॾहिं त वारसनि जो चवण त खंबी गुम कयल कारकुननि जो को अगरि ॾोह या केस आहे त उन्हनि खे अदालत में पेश कयो वञे। बाक़ी सालनि खां हिननि खे गुम करे छा हासिल करणु चाहिनि था। असांजी कारकुननि खे जल्द खां जल्द आज़ाद कयो वञे, न त ॿी सूरत में इंडस हाईवे बाईपास रोड ब्लॉक कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।